हरिओम। मानव सिंधु चक्र में तव्हांजो स्वागत आहे। मां राजेश वाधवानी। अॼु जे बुलेटिन में असां सभ खां पहिरियों ॻाल्हि कयूं था त नोटबंदीअ जे दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेका ॻाल्हि चई हुई त जेकर कारो धन आहे त उन जी ॼाण ॾेई छॾियो। काफ़ी ॼणनि ॼाण ॾिनी, कंहिं न ॾिनी। पोइ बैंक मां खाता खंगाले ऐं पंहिंजी जांच वधाए इनकम टैक्स डिपार्टमेंट वारनि कार्रवाई शुरू करे छॾी आहे। इन जो हिकिड़ो असरु ग्वालियर में पोएं हफ़्ते जुमे ॾींहुं ॾिठो वियो, जॾहिं सराफा बाज़ार में गहना ज्वेलर्स ऐं उनजे हिकिड़े प्रतिष्ठान प्रभा इंटरनेशनल होटल ते 100 खां बि वधीक अधिकारियुनि कर्मचारियुनि जी टीम हिक साण छापामार कार्रवाई कई। सराफा बाज़ार में छापे जी ख़बर मिलंदे ई दुकानदारनि में हड़कंप मची वियो। 2 ॾींहंनि ताईं इहा छापामार कार्रवाई जारी रही। नोटबंदी खां पोइ वापारियुनि खे नोटिस जारी थिया ऐं नोटिस जारी थियण खां पोइ पोएं हफ़्ते शहर में आयल इनकम टैक्स डिपार्टमेंट जी टीम छापामार कार्रवाई शुरू करे छॾी। लॻभॻि 12 जगहनि ते शहर में इनकम टैक्स वारनि छापा हया। इहे छापा जिन ते लॻा उन्हनि में गहना ज्वेलर्स ऐं प्रभा इंटरनेशनल होटल ख़ासि आहे। शहर जे सराफा कारोबारी राकेश मंगल जे अलावा होटल कारोबारी सोनू मंगल जे ठिकाननि ते छापे जी इन कार्रवाई जी शुरूआत जुमे ॾींहुं सुबुह सवेल थी। जीअं ई इनकम टैक्स जा अधिकारी इन्हनि दुकाननि जे मालिकनि जे घरनि ते पहुता त अरसा भरसा वारनि में बि हड़कंप मची वियो। दरअसल काफ़ी ॾींहंनि खां इनकम टैक्स डिपार्टमेंट खे इहा ॼाण मिले पई त ग्वालियर में ॾाढी वॾी तादाद में कारो धन खपायो वियो आहे ऐं इन्हीअ जी ॻोल्हा कंदे कंदे, इन्हीअ जी जांच कंदे कंदे इनकम टैक्स वारा हिते अची पहुता। जुमे ॾींहुं सुबुह शहर में ओॾी महिल सनसनी फैलिजी वई जॾहिं सराफा कारोबारी सां गॾु होटल कारोबारी सूदो 1 दर्जन खां बि वधीक प्रतिष्ठाननि ते इनकम टैक्स जा अधिकारी पुलिस सां गॾु पहुता ऐं पंहिंजी आमद दर्ज कराईंदे छापे जी कार्रवाई शुरू कयूं। छापे जी ॼाण मिलंदे ई सोने चांदीअ जो कारोबार करण वारनि सूदो शहर जे तमामु वापारियुनि में घबराहट फैलिजी वई। 2 ॾींहंनि ताईं इहा छापा कार्रवाई हलंदी रही ऐं इनकम टैक्स वारनि इन बारे में वधीक ॼाण ॾियण सां साफ़ मना कंदे चयो त कार्रवाई पूरी थियण खां पोइ ई कुझु ख़ुलासो कयो वेंदो। इन कार्रवाई लाइ भोपाल ऐं इंदौर खां 100 खां बि वधीक अफ़सर ऐं कर्मचारियुनि जी टीम ग्वालियर आयल आहे ऐं इन्हनि ग्वालियर जे अधिकारियुनि कर्मचारियुनि खे बि पंहिंजे सहयोगी जे रूप में साण खंयो आहे। हाणे ताईं पासपोर्ट ठाराइण लाइ ग्वालियर वारनि खे भोपाल जा चक्कर लॻाइणा पवंदा हुआ। मध्य प्रदेश सरकार माण्हुनि जी सुविधा खे ध्यान में ॾिसंदे इंदौर में बि पासपोर्ट जो ऑफिस खोलियो, पर तॾहिं बि पासपोर्ट ठाराइण वारनि जी तमामु वधीक तादाद जे करे इहे 2 जॻहियूं घटि पियूं पवनि। हाणे फ़ैसिलो कयो वियो आहे त मध्य प्रदेश में 4 ॿियनि शहरनि में बि पासपोर्ट ठहंदा ऐं इहा शुरूआत इन चइनिनि शहरनि जबलपुर, विदिशा, ग्वालियर ऐं सतना जे डाकघरनि मां थींदी। विदेश वञण हर कंहिंजो सुपिनो हूंदो आहे। पहिरियों माण्हू विदेश घुमण घतण वेंदा हुआ। तमामु गिनतीअ जा माण्हू ई वापार वास्ते विदेश वेंदा हुआ ऐं काफ़ी वॾे परिवारनि जा ॿार पढ़ाई लिखाई लाइ बि विदेश वेंदा हुआ। पर हाणे इहो सभु काफ़ी सवलो थी वियो आहे ऐं विदेश वञण जो सुपिनो हर कोई ॾिसी थो सघे। पर विदेश वञण लाइ पासपोर्ट बि खपंदो आहे। हाणे पासपोर्ट ठहण जी शुरूआत शहर जे डाकघर में भी जल्दी थियण लॻंदी। दरअसल मध्य प्रदेश में पहिरियों छड़ो भोपाल में पासपोर्ट ठहंदा हुआ। प्रदेश जे हर कंहिं निवासी खे भोपाल वञणो पवंदो हो। तंहिंखां पोइ इंदौर में भी इहा सुविधा शुरू थी, पर इहे 2 शहर भी तमामु घटि पिया पवनि छो जो पासपोर्ट ठाराइण वारनि जी संख्या घणाईअ में हुई। आख़िरकार सरकार जनता जी सुविधा खे ध्यान में ॾिसंदे जबलपुर, विदिशा, सतना, सूदो, ग्वालियर जे डाकघर खे भी पासपोर्ट ठाराइण जे लाइ ऑफिस जे रूप में चूंडियो आहे। उमेद आहे त फरवरी आख़िरी हफ़्ते में या मार्च पहिरें हफ़्ते में इहा शुरूआत ग्वालियर में थी वेंदी। ग्वालियर जे डाकघर में भी हाणे पासपोर्ट ठहण जी शुरूआत जल्द थियण जी ख़बर ॿुधी करे उन्हनि खे काफ़ी राहत मिली आहे
जिनखे पासपोर्ट ठाहिण लाइ आवेदन ॾियणो आहे उन्हनि खे इहो त आथत थियो आहे जो हाणे समय खराब करे भोपाल न वञणो पवंदो। इसके अंदर अभी 4 स्थान उन्होंने सेलेक्ट किए हैं, जबलपुर, ग्वालियर, सतना और विदिशा। तो ये जल्दी पासपोर्ट ग्वालियर सुविधा उपलब्ध हो जाएगी। जैसे 28 फरवरी तक इसका शुरुआत होना है। क्या लगता है शहरवासियों को ये अच्छी काफ़ी सुविधा मिली है? काफ़ी सुविधाएँ मिलेगी। भोपाल भागना पड़ता था, यहाँ पे ही आप सारी ऑनलाइन आप कर सकते हैं। आपका थोड़ा परिचय, आपका परिचय थोड़ा। मेरा नाम राम गोपाल शाक्य, पोस्ट मास्टर है। हालांकि शहर के डाकघर में पासपोर्ट ठहण की शुरुआत थियण वारी आहे, पर शहर के प्रधान डाकघर महाराज बाड़े के डाकघर ते हालात को वधीक सुठा कोन्हनि। कुछ एक हिस्सनि खे छॾे ॾियूं त डाकघर की हालत तमाम बदतर है, जर्जर है। काथे काथे भितुनि तां चापड़ लहनि था, बिजली जा मीटर, बटण, तारूं ये सब लटकन था ऐं कंहिं वॾे हादसे खे न्योतो ॾेई रहिया आहिनि। ग्वालियर शहर जो प्रधान डाकघर है शहर के हृदय स्थल महाराज बाड़े ते। महाराज बाड़े जो इहो डाकघर तमाम पुराणो आहे। हिकु ऐतिहासिक इमारत में इहो डाकघर हलंदो आहे। इन खे प्रधान डाकघर के नाले सां भी असां ॼाणींदा आहियूं, पर अॼुकल्ह इन डाकघर जा हालात को वधीक सुठा कोन्हनि। दरअसल कुरियर सेवाओं के वाधारे खां पोइ ऐं आम माण्हूअ जो आकर्षण कुरियर सेवाओं के पासे वधण खां पोइ डाकघर की सेवाओं ते खासो असर पयो ऐं डाकघर की सेवाओं ते नकारात्मक असर पवण सां डाकघर की आमदनी भी घटिजी ऐं इन जो सीधो सीधो असर डाकघर की इमारतुनि ते भी ॾिठो वियो। आमदनी घटि, खर्च वधीक हुजण जे करे डाकघर के मेंटेनेंस ते खासो प्रभाव ॾिठो थो वञे। प्रधान डाकघर महाराज बाड़े ते जेके हालात आहिनि उहे साफ़ ॿुधाइनि था त इते भितियुनि तां चापड़ लहनि था, भितियुनि में खॾा थी विया आहिनि, वेहण लाइ जाइ साफ़ सुथरी कोन्हे। एतिरो ई न, इते बिजलीअ जूं तारूं ऐं बिजलीअ जा मीटर हवा में लटकनि था, बटण के टुटल आहिनि त के बंदि पिया आहिनि। कुल मिलाए कीअं बि इहो न चई थो सघिजे त हिकु स्मार्ट सिटी ठहण वारे शहर ग्वालियर जो ही प्रधान डाकघर आहे। भाई अब कुछ ऐसी कोई परेशानी नहीं गिनने वाली, थोड़ा पोर्शन और बचा हुआ है वो भी हो जाएगा। रेल ब्रांच का हमारा वहाँ के इधर का मेन हॉल का ये सब हो गए और कंस्ट्रक्शन चालू है अभी। हाँ अभी वो सारे अभी रिप्लेसमेंट में होंगे, जब आगे जो मेंटेनेंस होगा उसमें आ जाएंगे सारे। कम से कम 100 से ऊपर ही टोटल मिला के। यहाँ जो फायर रखे हुए हैं एक्सपाइरी डेट के हैं कि मतलब नहीं भी करंट डेट के हैं? करंट डेट के अभी वाला करंट डेट। स्वामी गणेशानंद जी महाराज जो 116वां जन्मोत्सव शहर के प्रेम प्रकाश आश्रम में ईंदड़ 21 तारीख़ का शुरू थींदो। 5 ॾींहं जो इहो जन्मोत्सव 5 फरवरी ताईं हलंदो। कार्यक्रम की शुरुआत प्रभात फेरीअ सां थींदी। शिवरात्रि के मौके ते इते विशेष कार्यक्रम के अंतर्गत सामूहिक जणे जो कार्यक्रम थींदो ऐं उन्हीअ जे अलावा हेल जणियनि सां गॾु ई हिकु जोड़े जो विहांउ भी इते संपन्न थींदो। पूज्य भगत प्रकाश जी महाराज पाण इन जन्मोत्सव कार्यक्रम में शामिल थी करे श्रद्धालुनि खे पंहिंजी आसीस ॾींदा। इन बारे में वधीक ॼाण असांखे आश्रम जी प्रमुख सेवादार आदरणीय दादी लाजवंती देवी ॾिनी। सतनाम साखी। पूज्य स्वामी गणेशानंद महाराजन जो जन्म उत्सव जो मेलो हर साल शिवरात्रि के आसपास मनायो वेंदो आहे। इन में प्रोग्राम आहिनि। 21 तारीख़ मेलो 21 तारीख़ खां 25 तारीख़ तक आहे ऐं 21 तारीख़ अमृत वेला में 5:30 बजे खां दरबार साहिब तां प्रभात फेरी शुरू थींदी। हरि नाम संकीर्तन जे धुन सां सारी संगत झूमंदी हलंदी। सभिनी खे यादि आहे कि सभई अची अहिड़े सुहिणे मौक़े ते शामिल थी संतन जी आसीस खटूं। ऐं 22 तारीख़ सुबुह जो 10 बजे सुबुह जो सत्संग आहे 8 खां 10 ताईं ऐं तंहिंखां पोइ वरी बालकनि जा सामूहिक जणिया आहिनि। तंहिंखां पोइ 12 खां हिकिड़ी शादी आहे। तंहिंखां पोइ भोजन प्रसादी ऐं वरी 22 तारीख़ राति जो सतगुरु महाराजन ग्वालियर नगरीअ में पधारबा ऐं 23 तारीख़ सुबुह जो उन्हनि जो 8 खां 10 बजे तक संतनि ऐं सतगुरु महाराजन जो सत्संग आहे ऐं शाम जो 4 खां 5 ताईं महिला मंडलीअ जो सत्संग आहे। 5 खां 7:30 ताईं
संतन जो सत्संग आहे ऐं 24 तारीख़ शिवरात्रि आहे। शिवरात्रिअ जे ॾींहुं सुबुह जो अमृत वेला में 6 बजे खां हवन थींदो आहे ऐं हवन खां पोइ वरी सत्संग थींदो आहे। सत्संग खां पोइ झंडा वंदन थींदो आहे। तंहिंखां पोइ भोजन प्रसादी ऐं शाम जो 4 खां 7:30 तक सत्संग जो प्रोग्राम आहे ऐं दिया ॿारे करे गुरु महाराज पूजनीय बाबा स्वामी गणेशानंद महाराजनि जो जनम उत्सव मल्हायो वेंदो आहे ऐं 25 तारीख़ पाठ साहिबनि जा भोग आहिनि। भोगनि खां पोइ आम भंडारो आहे ऐं वरी शाम जो 4 खां 7:30 ताईं प्रोग्राम आहे। तंहिंखां पोइ पलव पाए करे मेले जी समाप्ति कई वेंदी। तो सभिनी खे यादि आहे सभई अची करके हिन ज्ञान यज्ञ में पधारजी संतन महापुरुषनि जा वचन ॿुधी पंहिंजे जीवन खे सफल बणाए। मध्य प्रदेश सरकार हिकिड़ो कार्यक्रम शुरू कयो आहे, मिल बांचे गॾु वेही करे पढ़ूं। इन कार्यक्रम जे हलंदे पोएं हफ़्ते छंछरु ॾींहुं मध्य प्रदेश जे हर सरकारी स्कूल में काथे मंत्रियुनि पढ़ायो, काथे विधायकनि पढ़ायो, काथे वॾे डॉक्टरनि इंजीनियरनि पढ़ायो, काथे समाज सेवियुनि पढ़ायो। दरअसल मूल भावना इहा हुई त हर को पंहिंजे उन स्कूल में वञी पढ़ाए जिते उहो पाण पढ़ियो आहे ऐं कंहिं मुक़ाम ते पहुतो आहे। ग्वालियर में भी मंत्री जयभान सिंह पवैया, मंत्री माया सिंह, विधायक नारायण सिंह कुशवाहा, भारत सिंह कुशवाहा ऐं ॿियनि घणनि राजनेताओं, कलेक्टर डॉक्टर गोयल इन्हनि सरकारी स्कूलनि में वञी करे ॿारनि खे पढ़ायो। साण साण डॉक्टर सुखदेव माखीजा भी जयसिंध स्कूल में उन क्लास में वञी पढ़ायो जंहिंमें उहे पाण कंहिं टाइम ते विद्यार्थी जे रूप में पढ़ंदा हुआ। सरकारी स्कूलनि जो स्तर सुधरे, उते पढ़ण वारे ॿारनि खे लॻे त असां कंहिं अहिड़े स्कूल में पढ़ूं था जिते पढ़ण वारा विद्यार्थी वॾे मुक़ाम ते पहुची चुका आहिनि। इन भावना सां मंत्री, विधायक, वॾे वॾे अफ़सरनि खे ऐं वॾे वॾे समाज सेवियुनि खे इहो निवेदन कयो वियो त उहे पंहिंजे पंहिंजे उन सरकारी स्कूल में वञी क्लास वठनि जिते कंहिं टाइम में उहे पाण पढ़िया आहिनि। इन कार्यक्रम खे नालो ॾिनो वियो मिल बांचे। मिल बांचे कार्यक्रम जे अंतर्गत छंछरु ॾींहुं मध्य प्रदेश जे सभिनी शहरनि सूधो ग्वालियर में भी मंत्री माया सिंह, मंत्री जयभान सिंह पवैया, कलेक्टर डॉक्टर गोयल, एसपी डॉक्टर आशीष ऐं वॾे वॾे समाज सेवियुनि सूधो वरिष्ठ चिकित्सक डॉक्टर सुखदेव माखीजा भी पंहिंजे पंहिंजे स्कूल में वञी करे ॿारनि खे पढ़ायो। हिक पासे ते माया सिंह महारानी लक्ष्मीबाई विद्यालय में वञी करे न्याणियुनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि खे पढ़ायो त डॉक्टर संजय गोयल सरकारी स्कूलनि में वञी करे ॿारनि खे पर्यावरण जी शिक्षा ॾिनी। डॉक्टर सुखदेव माखीजा जयसिंध स्कूल में उन क्लासरूम में विया जिते कंहिं टाइम में उहे पाण विद्यार्थी जे रूप में वेही करे शिक्षा अर्जित कंदा हुआ। सभिनी जो चवणो त इन तरह जे अनुभव में नओं आनंद आयो आहे। टीचर पहले भी बन चुकी है। AMI शिशु मंदिर में पढ़ाया है मैंने। द्रविड़ ताई उस वक़्त प्रिंसिपल थी और इमरजेंसी का समय था। उस वक़्त मैंने वहाँ टीचिंग जॉब किया है 2 साल 3 साल तक। और आज मुझे बच्चों के बीच में आकर बहुत खुशी हुई और मैं बताना चाहती हूँ मुख्यमंत्री जी के मंशा के अनुसार उनके निर्देशन पर स्कूल शिक्षा विभाग ने मिल बांचो मध्य प्रदेश अभियान की शुरुआत की है आज से। और इसमें चुने हुए जनप्रतिनिधि सभी स्तर के, चाहे वो पार्षद हों या जो और ऊपर हम सांसद, विधायक, मंत्री सब हों, प्रशासन में जो गवर्नमेंट जॉब कर रहे हैं वो उनके लिए भी आग्रह किया था और सामाजिक क्षेत्र में जो काम कर रहे हैं उनसे भी आग्रह किया था। जिसकी जो रुचि है, जाना चाहे तो वो अपना रजिस्ट्रेशन कराए और स्कूल में मिल बांचे मध्य प्रदेश में हिस्सा ले। आज बच्चों के बीच में इस योजना के तहत मुझे आना हुआ। बच्चों से मैंने कुछ पाठ की रीडिंग कराई और कुछ शब्द लिखने के लिए भी दिए और बच्चों ने ठीक लिखे हैं लेकिन कुछ ने गलत भी लिखे हैं। और बीच बीच में अब इस विद्यालय से मैं जुड़ी हूँ तो चाहूँगी कि निरंतर जब भी मुझे समय मिले मैं विद्यालय में आऊँ, यहाँ पर बच्चों के साथ रूबरू हूँ। बच्चों को कंप्यूटर का उन्होंने कहा है, यहाँ 8th से शुरू होता है बच्चों की कंप्यूटर की क्लासेस। तो उन्होंने कहा है कि वो 6 भी बच्चे काफ़ी ग्रोन अप हो जाते हैं, बड़े हो जाते हैं, वो चाहते हैं 6th से। मध्य प्रदेश की सरकार
शिक्षा के लिए बच्चों को कोई कसर नहीं छोड़ रही है। ये हम सब जानते हैं, शिक्षा हमारे जीवन का महत्वपूर्ण हिस्सा है और सरकार बच्चों के लिए गणवेश है, साइकिल है, पुस्तकें हैं और गांव की बेटी योजना है। बच्चे जो गांव से, सुदूर गांव से यहाँ शहर में पढ़ने आते हैं, उनके लिए छात्रावास की, निःशुल्क छात्रावास की व्यवस्था कराना है। कैरियर काउंसलिंग का कार्य है, ये सारे। और दूसरी बात, जो आर्थिक रूप से कमज़ोर परिवार हैं लेकिन उनके बच्चे टैलेंटेड हैं, पढ़े अच्छे हैं और आगे वो पढ़ना चाहते हैं, अपने कैरियर को बनाना चाहते हैं, तो सरकार ने कहा है कि अर्थाभाव मतलब पैसे की कमी उनके उसमें आड़े नहीं आएगी, सरकार उनकी मदद करेगी। अहिड़ा मौक़ो आहे हिकिड़े सुहिणे सिंधी गीत जो। अचो त आनंद माणियूं था सिंधी गीत जो। अॼु जे बुलेटिन में एतिरो ई। ॿिए हफ़्ते तव्हां सां वरी मिलंदासीं। तेसीं ताईं हरिओम।